पांची न्याणियुनि पंहिंजे नंढड़नि मासूम बच्चनि सुबुह हिते एहतजाज रिकॉर्ड कराइनि था त एसएसपी साहब अव्हां खे जेकी मुरादूं गाॾियूं प्रोटोकॉल ॾिनो थो वञे इन जो वॾो सबब इहो आहे त तव्हीं असां ज़िले कश्मीर जे अवामी नास खे तहफ़ुज़ कयो पर अफ़सोस अॼु ताईं अव्हांजो ख़ामोश किरदारु हिकु तमाशाई जो किरदारु अदा करे रहियो आहे। अॼु असीं समूरा सरापा एहतजाज आहियूं। हिकु ई मुतालबो आहे बाज़ियाब करायो, बाज़ियाब करायो, बाज़ियाब करायो, बाज़ियाब करायो। साईं मौजा कंदकोट जे बाशऊर अवाम से गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे वध में वधि हाणे बि शिरकत कयो टाइम आहे पर मक़सद इहो इहो सिर्फ़ असांजे खोसा क़ौम जी ॻाल्हि न आहे हीउ जनरल पूरे कश्मीर ज़िले जो मसइलो आहे। महिरबानी करे अॼु जेकॾहिं असां इन पंहिंजी माउरुनि पंहिंजी न्याणियुनि पंहिंजे नंढड़नि मासूम बच्चनि सुबुह हिते एहतजाज रिकॉर्ड कराइनि था त एसएसपी साहब अव्हां खे जेकी मुरादूं गाॾियूं प्रोटोकॉल ॾिनो थो वञे इन जो वॾो सबब इहो आहे त तव्हीं असां ज़िले कश्मीर जे अवामी नास खे तहफ़ुज़ कयो पर अफ़सोस अॼु ताईं अव्हांजो ख़ामोश किरदारु हिकु तमाशाई जो किरदारु अदा करे रहियो आहे। अॼु असीं समूरा सरापा एहतजाज आहियूं। हिकु ई मुतालबो आहे